अस्सलाम वालेकुम या अली मदद कीअं आहियो दोस्तो ख़ुशि आहियो त बि ठीकु आहे। मां आहियां जो पंहिंजो अदाकार लाला फयाज़ ऐं हिन टाइम मां मौजूदु आहियां अलफता मॉडल टाउन मीरपुर माथेलो, जिथे मां पंहिंजी नई ईंदड़ फिल्म तलाश जी लोकेशन ॾिसण लाइ पहुतो आहियां। तमामु जल्द तलाश फिल्म जी रिकॉर्डिंग स्टार्ट कंदासीं। उर्दू स्टोरी आहे, तमामु सुठी स्टोरी आहे। तव्हांखे जे पहिरियां असां कमु ॾिनो आहे, वर्क कयो आहे ऐं हे उनखां तमामु बहितरीनु हूंदो। इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदासीं त हिन फिल्म में अञा कुझु डिफरेंट तव्हांखे ॾेखारियूं। त नालो आहे फिल्म जो तलाश ऐं उनजो राइटर आहे अली एहसन चॾड़ साहब। डायरेक्टर मां पाण आहियां। तमामु सुठी कास्ट कयूं पिया हिन में ऐं तमामु सुठी लोकेशन ते हीअ फिल्माई वेंदी फिल्म। ऐं हीअ जेकी लोकेशन मां पर्सनली ॾिसणु आयो आहियां उहो आहे हीरो हीरोइन जो सेट आहे हिकिड़ो हिते, ऐं ॿियो आहे सॉन्ग जेको असां मॉडलिंग शूट कंदासीं उन जे लाइ हीअ प्लेस असां सिलेक्ट कयो आहे। इलाही सुठी लोकेशन आहे। मां तव्हांखे कुझु ॿियो बि ॾेखारणु चाहियां थो जिते गाननि जा शॉट कंदासीं या सीन कंदासीं। ही चौक आहे, विच आहे हिन जो पार्क जो, ऐं इलाही सुठो पार्क आहे। तमामु सुठी महिनत थियल आहे असांजे मीरपुर माथेलो में। तमामु सुठो हे जेको आहे पार्क आहे, इहा महिरबानी आहे हिन टाउन जे बानी साहब जंहिं सुठो माना मीरपुर माथेलो लाइ ही तफ़री मार्ग या रहायशी जायूं वग़ैरह तमामु सुठो माण्हुनि जे लाइ एंटरटेनमेंट जी जाइ ठाही आहे। पार्क त माना असां शहर जी, असांजे मोहल्ले जी, असांजी सिटी या कंहिं कॉलोनी जी सूंहुं हूंदी आहे, सो सूंहुं असांजे मीरपुर में मौजूदु आहे। ऐं हिते मूं पहिरें बि रिकॉर्डिंग कई आहे, फिल्म हुजे ड्रामो हुजे, उते तमामु सुठो असांखे हितां अलफता मॉडल टाउन हिकु पुरसुकून टाउन आहे। हितां जा मैनेजमेंट जेकी आहे मालिक आहिनि तमामु भला आहिनि, ताउन कंदा आहिनि ऐं उनखां पोइ असांखे का हिते अचण में का दिक़त पेश न ईंदी आहे। हे ॻाल्हि थी वई रुगो फिल्म जी, ऐं फिल्म किथे रिकॉर्डिंग थींदी कॾहिं थींदी। मूंसां गॾु हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे जेको हीअ वेठो आहे, हिन जो नालो आहे इम्तियाज़ अली शहर साहब। पाण उबाड़े सां तालुक़ु रखंदो आहे, तमामु सुठो दोस्त आहे। अदाकार न आहे, बसि असां ईअं मिड़ई गॾु वठी ईंदा आहियूं, पोइ न कंदो आहे। मोहबती माण्हू आहे, तमामु सुठो इंसानु आहे, तमामु सुठो दोस्त आहे। महिरबानी सर। ऐं सोशल मीडिया ते ॾिसंदा हूंदव, भले अदाकार न आहे पर टिकटॉकर वॾो आहे। त दोस्तो असां हाणे हितां वञूं पिया कंहिं ॿी जाइ ते, ॿी लोकेशन ॾिसणी आहे। वॾेरे जा सेट आहिनि ऐं ॿिया कुझु जेका बि माना फिल्म में करेक्टर आहिनि, किरदार आहिनि, उन्हनि जा सेट सॼा डिज़ाइन कराइणा आहिनि, ॾिसणा आहिनि ऐं लोकेशन फाइनल करणी आहे। कास्ट बि फाइनल करे तमामु जल्द। बसि गर्मियुनि जा 2-3 ॾींहं चवनि था को चिटूं हलंदियूं, इहे जीअं ख़तमु थींदियूं गर्मियूं, उन खां पोइ तमामु जल्द असां ही रिकॉर्डिंग स्टार्ट कंदासीं। हिते अची वरी तव्हांखे लाइव ॾेखारींदासीं त छा मंज़र आहिनि, छा सूरत हाल आहे। 10-15 ॾींहं जेका असांजा हिन फिल्म में पिया आहिनि रिकॉर्डिंग थियण में, तेसीं ताईं ॿाहिरि जी मुंद लॻी वई आहे। हीअ गुल ॿूटा जेका बि आहिनि तमामु सुठा थी वेंदा, रंग बिरंगी थी वेंदो हीअ पार्क। ऐं नई फिल्म तलाश जी हिते रिकॉर्डिंग शुरू कंदासीं ऐं तव्हां दोस्त असांजो साथ ॾिजो, असांजी फिल्म खे ॾिसिजो। यूट्यूब चैनल आहे मुंहिंजो लाला फयाज़ ऑफिशियल, उनखे सब्सक्राइब बि कजो, लाइक बि कजो, वीडियो वॉच बि कजो। गॾोगॾु एहसन स्टूडियो बि यूट्यूब चैनल आहे, उनजी बि तव्हांखे पारत हुजे। ऐं जंहिं दोस्त खे फिल्म में कमु करिणो हुजे त मुंहिंजो कॉन्टेक्ट नंबर हिन वीडियो में हूंदो, उन ते राब्तो करे तव्हां मूं सां गॾु मुंहिंजे ड्रामे फिल्म में या मूंसां गॾु कंहिं बि प्रोजेक्ट में कमु करे सघो था। कंहिं ॿी जाइ ते कंहिं ॿिए वीडियो सां तव्हां सां वरी मुलाक़ात कयूं था। तेसीं ताईं पंहिंजे प्यारे भाउ, प्यारो हले आहियां हले नया मां मिड़ई चई छॾियो, लाला फयाज़ खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।